मीरपुर खास इरिगेशन कॉलोनी में खातून पे पुरअसरार आग का वाकया, शाजिया जाँ बहक, शोहर और वालिद के बयान में तजाद। मीरपुर खास में इरिगेशन कॉलोनी में एक दिल दहला देने वाला वाकया पेश आया है, जहां रात गए एक घर में अचानक धमाके की आवाज़ सुनाई दी। अहले महल्ला के मुताबिक जैसे ही वो बाहर निकले तो मज़कूरा घर से आग के शोले बुलंद हो रहे थे। दरवाज़ा अंदर से बंद था। यानी शाहिदीन के मुताबिक महल्लेदारों ने खिड़की तोड़कर अंदर का जायजा लिया तो कमरे में मौजूद खातून शदीद जख्मी थी। शाजिया शदीद जख्मी हालत में मिली, जिसे फौरी तौर पर अस्पताल मुंतकिल किया गया। ताहम वो आग से बुरी तरह झुलसने की वजह से जान बहक हो गई। मजीद देखिए इस रिपोर्ट में। हाँ, हथ न लगाइण खां बग़ैर ही उहो कमरो आहे जेको फारसी लॻल आहे, मथे हा छित फाटल आहे सॼी, ऐं ही जेको आहे छित जो वाक़ियो आहे, ऐं हेठि जेको आहे ही पूरो धमाको थियल नज़र अचे पियो। धमाके में खटनि खे बि चापड़ो किरिया आहिनि। चापड़ो किरण खां पोइ जेको आहे हिते अंदरि पूरो को पूरो सॼो सामान बिगड़ियल आहे। ठीकु आहे। हिते जेको आहे ही उहो कमरो आहे जिथे ही वाक़ियो थियो आहे। ही सॼो पखो जेको आहे, पखे जी छित जेका होॾां मिल आहे, हिन कमरे में अंदरि जेको आहे उहो धमाको छित ताईं वियो आहे। धमाको छाजो थियो आहे ऐं अंदरि अहिड़ी का शइ असांखे उहो ॾिसो तमामु मथे छित जा टीयर गाडर ज़ाहिर थी विया आहिनि, फार सीलिंग सॼी उॾामी पई आहे। ही उहो कमरो आहे जिते धमाको थियो आहे। ही असां अंदरि जेको अथा ई सघूं क्राइम सीन जे करे को निशान न लॻे, इन करे असां थोरो परे बीह करे खिड़की जेका धमाके मां टुटी आहे, खिड़की या पहिरीं टुटी। अच्छा, ही घर आहे, उहो कमरो आहे जिथे ही वाक़ियो थियो आहे। हीअ अलमारी आहे। ही पाणी कंहिं आयो आहे सर? असांजे बाहि भरी पे जेॾी महिल। अच्छा, घर में केरु मौजूदु हो? सर आऊं रहंदो आहियां हुन पासे, आऊं भॼंदो आयुसि। हुननि जूं सॼियूं मायूं ऐं हुननि जा जेके मामा ऐं जेके हुनजा चाचा आहिनि उहे बि आया। असां गेले छोकिरी खे हिते कढियो, रिलियूं विलियूं विझी, ऐं जेको आहे पोयां कार आई हिकिड़ी नई मंगसी पाड़े में हलाए थो, उन गाॾी में विधोसीं। हिते असां जेको आहे हितां पाणी भरे, उतां अटैच बाथरूम आहे, उतां पाणी भरे हिननि की बाहि विसाई आहे सॼे घर जी। ऐं माई खे खणी रुॻो होॾे विया। हिन जो छोकिरी जो पीउ बि आयो, मामा बि आया, ते खट रखी उन छोकिरी खे रखी ऐं कार में खयो वेंदो। अच्छा, छोकिरी जेका आहे उहा हिन कमरे में अंदरि वई आहे। ही कमरो किचन कोन्हे? न सर, किचन कोन्हे। ही कमरो कंहिंजो आहे? असुलन इहो ही असल में आऊं रहंदो आहे सर हिन कमरे। तव्हां छा थींदा आहियो छोकिरी? आऊं छोकिरी जो या हुन जेको तव्हां जेका मरी वई आहे शादी आहे, आऊं हुनजो जेको आहे सो देर थींदो। देर आहियो, मतिलबु तव्हां वहीद जा भाउ आहियो? वहीद जा भाउ आहियो। तव्हां हिते रहंदो आहे कमरे में, ॿिए पासे रहंदा आहियो? इन कमरे में सर आऊं रहंदो हुअसि। पोइ आऊं जेको आहे कुंड वारो घर आहे उन में शिफ्ट थियो आहियां। त ही कमरो ॾिनो भाउ खे। भाउ फासलिंग कराई हुई, गरम कमरो हो, पर हाणे ही शिफ्ट थियण वारा हुया। खटूं वटूं पयूं, पखो लॻो पियो, फासलिंग लॻाई हुई। ठीकु आहे। त हिते शिफ्ट थियण वारा हुया। हू जेको आहे कुंड वारो कमरो आहे, नंढो आहे, 3 ॿार हुया, इन करे ही वॾो कमरो जेको आहे सो। तव्हां हितां शिफ्ट थी विया आहियो? पोइ हिते ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ? ॿारनि सां अञा रहंदा कोन आहे सर। ईअं माना केॾी महिल अचे माण्हू सुम्ही पियो। पोइ रहंदा किथे हुआ? हुन कमरे में। पोइ ही हिते आई आहे। हिते केरु वेठो हुजे टाइम तव्हांखे ॿुधायो? भाभी अकेली हुई अंदरि, पंहिंजे पाण पेट्रोल ॿाहिरि। इहो सॼो सीन हिननि सभु ॾिठो आहे। हिन जो मामो ख़ुदि हिते आयो आहे। दरी मूं भञी हुई, मामो जे अंदरां गिड़ियो। मामे जो नालो छा आहे? नूर मोहम्मद नालो, नूरू चवंदा आहिनि। अच्छा, दरी मां अंदरि गिड़ियो, दरवाज़ो उन खोलियो आहे। उन खां पोइ हिन जा सभु माइट हिते आहे। हथ सड़िया अथनि। अच्छा साईं, पोइ ही जेको आहे घर में उन टाइम जे टाइम अंदरि वई उन टाइम केरु मौजूदु हो? लेडीज़ हुया घर में, ॿियो त केरु कोन। अपू हुयो थले वेठो। मूंखे वाइफ फोन कई, धमाको थियो। ही ॿ ॿाहिरि मुंहिंजा रहंदा आहिनि पंहिंजो परे पासे। ठीकु आहे। मां हैदराबाद हुयुसि, ॿई गॾु वियासीं। हू वही त मां हैदराबाद हुयुसि। मूंखे नवाब शाह वञिणो, उनजी टिकट पई आहे। मां उतां मोटिया, मूंखे फोन आई आहे, हे नवाब शाह वेन सर्विस टिकट पई आहे, मां उतां मोटियो आहियां। अच्छा, पोइ ही अंदरि वई आहे उन टाइम अकेली धमाको, मतिलबु सम्झ में न धमाको की थींदो आहे? बोतल भरियल पूरो गेलन। अच्छा, नंढड़े खे चूटियो ठाहे चयो त पेट्रोल वठी आ। तव्हां हेड़ो उन नालो छा हो? हमज़ा किथे आहे? हमज़ा तो पेट्रोल घणे जो वठी आहीं तूं? अधु जनरेटर में विधई, अधु पाण वटि रखी। अच्छा, 1000 वठी आहीं। तूं पेट्रोल तोखे वठी हथ में? पोइ जनरेटर में हई या न? अधु जनरेटर में विधई, अधु खणी वई पाण खणी वई। 1000 रुपया केरु ॾिना तोखे? चाची ॾिना हुआ। तुंहिंजी चाची हुई जेका इहा? कहिड़ो टाइम हूंदा? 7 साढे 7 जो टाइम। पेट्रोल वठी आयो? जी।
अच्छा पेट्रोल वठी आया हीअ तव्हांजो नालो छा आहे नंढा हमजा हमज़ा जेको आहे हिन जो भाइटियो आहे भाइटियो आहे हिन जो हमज़ा जेको घर में वेठो ऐं उहा हीअ चए थो त 1000 रुपए पेट्रोल घुरायो चाची ऐं चाची घुरायो अधु पेट्रोल जेको आहे हिन जनरेटर में आयो अधु जेको आहे पाण रखी हाणे हिन जी इन्वेस्टिगेशन त शुरू थी वई आहे असां उते सरज़मीन ते मौजूदु आहियूं क्राइम सीन खां थोरो हटी करे छो जो हीअ असां हथ नथा लाहे सघूं कंहिं दरी खे बि कंहिं कमरे खे बि छो त हीअ क्राइम सीन यूनिटनि खे विज़िट कंदो असां परे खां वेही तव्हां हिकु बार ॿीहर ॾेखारे रहिया आहियो हीउ उहो कमरो आहे जिते धमाको थियो आहे खट सड़ी आहे ऐं सामान जाम सड़ियो आहे ऐं मथे फार सीलिंग जेका आहे पूरी जी पूरी उहा उॾामी वई आहे हाणे वाक़ियो जेको आहे उहो धमाको जेको थियणु आहे उनजो हिकिड़ो अजीब ग़रीब जेको मामिलो आहे त पेट्रोल खे धमाको कीअं थियो उनजी इन्वेस्टिगेशन थियणु खपे त सिलेंडर अंदरि हो मौजूदु कोन हो न साईं गैलन हो पेट्रोल वारो के गैलन में धमाको थियो आहे ईअं हाणे त हीउ जेको वाक़ियो आहे असां हक़ीक़त ॾिसण लाइ हिते मौजूदु आहियूं हिन घर में जिते हीउ पाणी वाणी हणी करे हीउ जेको छत टुटी आहे धमाके करे टुटी आहे हाणे जेको आहे उहो हीउ धुर चवे थी त हीउ वाक़ियो जेको आहे हीउ ख़ुदकुशी वारो आहे पेट्रोल खणी पंहिंजे पाण खे अंदरि ॿाहिरि ईंदी अथसि पोइ धमाको थियो आहे ऐं जेका छोकिरी जे वाल ते वाल चवनि था त हीउ हिन खे साड़ियो आहे हाणे इहो इन्वेस्टिगेशन थिए पई एस टाउन जे घर मौजूदु आहे डेड बॉडी पोस्टमार्टम लाइ वई आहे क्राइम सीन जी टीम जेका विज़िट कंदी आहे मां आहे घर में जेको ॻाल्हाइणु चाहे ॻाल्हायो अमा तव्हांजो नालो छा आहे तुंहिंजो नालो छा आहे अमा अमीना पोइ हीउ तुंहिंजी धीउ नालो छा आहे पोइ छा थियो अमा वाक़ियो कीअं थियो बस ख़बर पई रड़ियूं रियूं थी वियासीं त मुंहिंजी न्याणी हुते सड़ी वई 2-3 साल अॻु मां ॿुधाई नथी झगड़ा हूंदा असां चवंदासीं हाणे ज़ाल मुड़ुसु पाण में ठही वेंदा इन 2-3 दफ़ा मूंसां ॻाल्हियूं कयूं त मुंहिंजो मुड़ुसु चए थो तव्हां ॿी शादी कंदुसि हिनजी माउ मूंसां इहा ॻाल्हि कई त मुंहिंजो पुटु हिनखे मश्करी थो कराए ऐं हीअ ईअं थी करे हिनजी माउ मूंसां ॻाल्हि कई त मुंहिंजो पुटु हिनखे मश्करी करायो ऐं हीअ वरी उन ॻाल्हि ते वठियो वेठी आहे मुंहिंजो पुटु चए थो आउं शादी कंदुसि हीअं कंदुसि हू चए थो आउं मश्करी थो कयां पर शादी जो हिननि खे यको प्लान हो असां चयो त हाणे मश्करी पिया कनि ज़ाल मुड़ुसनि कुझु त ऑपरेशन कराई हुई हिनजी पूरी अलॻि किथां अस्पताल मां कराची में मेमण अस्पताल में इलाज करायो हा मेमण मां पोइ हथ था कयूं डॉक्टरनि अॼु जी 5 बजे मूंसां ॻाल्हायो त इहो बि चई त एतिरा बात डॉक्टरनि झलियो त हिनखे ॿार न थिए हिनजे मुड़ुस खे ख़बर हुई हिनजे घरवारनि खे ख़बर हुई पोइ हिननि छो ॿार करायो हा सही हिननि हथ सां पहिरीं मारायो त हीअ बची वई आहे हिननि हींअर हथ सां सारियो अर्ज़ आहे नंढड़ो जी जी पी आहियां डिलीवरी केस थींदा आहिनि न हिकिड़ो थींदो ॿ थींदा आहिनि 3 डॉक्टर जवाब ॾींदा आहिनि चवंदा आहिनि बाबा 3 खां मथे हाणे इजाज़त कोन्हे छोकिरी जी उमिरि नंढड़ी आहे ऐं ही कमज़ोर आहे हाणे ॿार ॼण जे लाइक़ु कोन्हे हिननि चौथी डिलीवरी कराई वरी 5 हिननि कराई डॉक्टरनि जवाब ॾिनो मीरपुर कराची खणायो उते हिननि वॾराई टुकाई ज़ुल्म कयो साईं मुंहिंजी न्याणी सां हिननि फौज तो मारायो हुते बची वई वरी हिते मारियो कंहिंजो मुंहिंजो घर हिनजी मासी आहे मुंहिंजो घर हिनजो घर घर सां गॾु तव्हां छा था सम्झो छा थियो हिन सां हिनखे हथ सां पेट्रोल हारे केरु मारियो संदे मुड़ुस पाण मारियो घर जे ॿियो केरु कमु कयो आहे 3 साल मुंहिंजे साम्हूं कसम खणी ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जेकी बि ॻाल्हि कंदुसि किदी कंदुसि ठीकु आहे मुंहिंजे साम्हूं अहिड़ी माना हिकिड़ो ॿियो ॻाल्हायूं था डेड बॉडी जेका वधे पई छोकिरी जी ऐं जेका हीउ जेको वाक़ियो जेको थियो आहे इरिगेशन कॉलोनी में जी जी इस जो टाउन कमरा नाले पुटो सरजमीन में मौजूद है डेड बॉडी सिविल हॉस्पिटल पोस्टमार्टम ला शिफ्ट कई पई जी सर इस जो टाउन कमरा नाले पुटो डेड बॉडीज के साईं सरमन किथे साईं मुंहिंजी गाॾी पीछे न आया थी साईं तव्हां गाॾी मोटरसाइकिल ते 40 साल शाज़िया जी डेड बॉडी आहे उहा घरां हींअर वञे पई पोस्टमार्टम लाइ ऐं वाक़ियो जेको थियो आहे उहो पहिरीं ॿुधायो वियो त जेको आहे सिलेंडर धमाको पोइ ख़बर पई त जेको आहे मुड़ुस जो मौक़ुफ़ आहे त जेको आहे
पेट्रोल खणी पंहिंजे पाण खे ॿाहिरि ॾिनी अथसि ऐं धमाको बि थियो आहे ऐं पुलिस इन्वेस्टिगेशन शुरू करे छॾी आहे। वाक़ियो जी माउ ऐं छोकिरी जी पीउ जो मौक़िफ़ आहे। कमल भाई पोस्टमार्टम कराईंदो डेड बॉडी जी? अच्छा ये ॿ मौक़िफ़ आया आहिनि साम्हूं साम्हूं, माउ पीउ सभु चवनि था कंट्रोवर्शियल थी वियो आहे। हिकिड़ी ख़बर पोस्टमार्टम में पवंदी आहे मूंखे? पोस्टमार्टम में ख़बर पइजी वेंदी त शुरू थियल आहे या हुनजे ठीकु आहे। जुड़ियल आहे। एसएचओ टाउन कैमरा नाले फोटो डेड बॉडीज़ खे शिफ्ट करे रहियो आहे सिविल हॉस्पिटल पोस्टमार्टम जे लाइ। ऐं टाउन पुलिस आहे ऐं गॾोगॾु जेको आहे छोकिरी जो पीउ उहो बि मुसलसल इंज़ाम हणी रहियो आहे, फैमिली जा इंज़ाम हणी रहिया आहिनि। छोकिरी जी माउ त जेको आहे हीअ असांखे कयो, असां हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे माउ ॾांहुं वेंदासीं ऐं मासी ॾांहुं वेंदासीं, ॿाहिरि वेंदासीं। मासी माउ जेका आहे उहा बेहोश थी वई आहे, मासी बेहोश थी वई आहे ऐं जेको आहे उहो असांखे ॿुधाए रहिया आहियूं त हीउ वाक़ियो थियो आहे। अमा डेड बॉडी त शिफ्ट थी आहे पोस्टमार्टम जे लाइ। तुंहिंजी घणी धीअ अमा घणो औलाद आहे तोखे? हिकिड़ी न्याणी। पोइ हीअ अव्हांखे हू जेको मां जो बयानु वठी आहियां मुड़ुसु वहीद जो, हू चए थो त मूंसां शाम ॻाल्हाई 5 बजे या कोटड़ी जी 5 बजे शाम जो वीडियो ॾेखार। अव्हांखे छा चवंदी हुई जेका असुल ॻाल्हि आहे? मसइलो हूंदो हो हिननि जो, चंदी मुंहिंजो मुड़ुसु मूंसां ठहे कोन थो, मूंसां विड़े थो। हिनजी माउ बि मूंसां हिकिड़ो ॿ दफ़ा ॻाल्हि कई, पर ईअं चंदी त मश्करी था कनि। शादी जे नाले कराची में मुंहिंजी धीउ कराची में हुई, मुंहिंजी धीउ सां हिननि इहे ॻाल्हियूं कयूं त तुंहिंजो ऑपरेशन थी वियो, तूं बीमार थी वई, तूं हीअं थी वई, असांजो भाउ ॿी शादी कंदो। धीउ कराची मां आई असां वटि हुई, वरी हीअ वठी वियो, मुड़ुसु आयो वठी न वञे छो ते वठियो वियो, हिनखे न विहारणो हो छो ते वठियो वियो। हिननि हथ सां साड़ियो वियो, हिननि हथ सां मारियो वियो। हिन मुड़ुसाले खे भाई छा वाक़ियो थियो आहे? छोकिरी जो पीउ चए थो त थाणे ते आयो आहे, हींअर चए थो हिन मारियो आहे, क़तल कयो आहे, हक़ीक़त छा आहे? नंढड़ा 3 बच्चा आहिनि, हिकिड़ो 4 साल जो, हिकिड़ो 2.5 साल जो, हिकिड़ी नंढड़ी मूंखे ॼाई आहे जेकी 3 साल जी आहे। मां 4 महीना कराची मां रही हिते आयो आहियां। मूं वटि पूरो रिकॉर्ड आहे मेमन मेडिकल हॉस्पिटल जो। मां 4 महीना कराची में हुउसि। उन खां अचण खां पोइ हिनखे हिनजी जेकी ओपन सर्जरी थी, उन खां पोइ हिनजी जेकी बचेदाणी निकिरी वई, थोरो जिस्मानी जेको फट हुयो उहो 3 महीना हलियो। त हीअ ॾाढी अपसेट हूंदी, मूंखे चवंदी त तूं ॿी शादी कर। मूं चयो मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि, मां छो कंदुसि ॿी शादी? हीअ चवंदी न यार तूं ॾाढो ॾुखियो आहीं, तूं हीअं आहीं हूअं आहीं। असां बाक़ाइदे मूं एॾो सम्झायोमांसि, मां चयो मां तोसां मुड़ुसु गॾु वेठो आहियां न, तोखे कहिड़ी परेशानी आहे? हिन अॼु छा कयो आहे त सुबुह खां मुंहिंजो भाइटियो आहे नंढो, हुनखे चयोसीं त पेट्रोल वठी आहे। भाइटे चयो लाइट आहे पेट्रोल जो वठी अचां, जनरेटर में बि पेट्रोल पियो आहे। मुंहिंजे भाइटे इग्नोर कयोसि। शाम जो लाइट वई आहे, हिनखे झटपट चयोसीं त वञी पेट्रोल वठी आहे। पेट्रोल वठी मुंहिंजे भाइटे अधु विधो त अधु हुन खां झले वरितईं, ईअं अदरक पोइ विझंदासीं। हिन अंदरि वञी अलाए छा कयो आहे मूंखे ख़बर कान्हे। अंदरि दरवाज़ो बंदि हुयो, असां दरवाज़ो भञी अंदरि किरिया आहियूं। तेसिताईं सॼो हैदराबाद में। अच्छा ॿारनि जी छा पोजीशन आहे? ॿार सभु अकेले कमरे में ॿारनि खे हल्का फुल्का ॿारनि खे सभिनी खे कढी ऐं पाण तालो ॾेई वेही रही अंदरि तालो ॾेई वेठी ऐं पेट्रोल बि हुन रखियो हुजे पाण वटि। हू चवां थो न त भाइटे खां अधु वठी कीअं पोइ विझंदासीं। भाइटियो मोर जो ठीकु आहे, पोइ हिन लाइ केॾी महिल खयो आहे, वञी कमरे में रखी पाण खे अलाए ॿाहिरि एतिरो धमाको थियो आहे जो कमरे में पता चला है कि आपके कुछ टाइम से झगड़े चल रहे थे आपके आपस में। अच्छा हिन जो पीउ जेको चवे थो त जेको आहे उहो छित खे नुक़सान कोन रसियो आहे काशे कोन। अच्छा कमरो साबित पियो आहे, अंदरि छित या 3 हा हीअ चए थो अणपढ़ हलल हुई पाण में ठा कोन न साईं का ठा कोन्हे। हाणे हर घर में हूंदो आहे। हीअ चवंदी त ॿी शादी कर, मां चयो मां ॿी शादी छो कयां? मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि, मुंहिंजा बच्चा त ॾिसो तव्हां गुलनि जहिड़ा बच्चा आहिनि। हिननि जो दिमाग़ ख़राबु थियो आहे। सदमे में लॻे पियो ऐं चए थो त मुंहिंजे घर सां बड़ो ज़ुल्म थियो आहे ऐं ग़लति सॼो पाड़ो गवाया। मुंहिंजी छा हिते तरबियत आहे, मुंहिंजो छा हिते किरदारु आहे? को चई वञे त हिन कॾहिं माई खे ॿाहिरि कढी ऐं मोचड़ा हया हुजनि। हीउ सॼो पाड़ो गवाए। को माण्हू चई वञे त मुंहिंजे किरदार ते को किनारा कशी आहे त मां हुनजे लाइ हर ॾोह जे लाइ भरण लाइ तयारु आहियां। मां सां गॾु 3 महीना पाण कराची वियुसि, 3-4 महीना लोड़। अच्छा पोइ टेंशन कहिड़ी हुई? चल तोखे शादी टेंशन बस इहा हूंदी मां ख़तमु थी आहियां, तुंहिंजो छा केरु कंदो, तूं ॿी शादी कर। मुंहिंजो मां छो कयां बि, तोखां जेको पुॼे तूं कर।
असां मां राति ॿारनि जा कपिड़ा वठी आया आहियूं साईं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव हक़ीक़त, राति असांजी अनबन हुजे त उहा ॿी ॻाल्हि। राति जो असां कपिड़ा वठी आया आहियूं, ॿारनि जा कपिड़ा शीलिंग कया आहिनि। अॼु मां सुबुह जो मून स्टार खे ॾेई आहे ऐं हैदराबाद वियो आहियां, हिन जो मून स्टार बि गवाह आहे। अच्छा, बहरहाल वाक़ियो जेको आहे उहो सिलेंडर धमाको कोन्हे? न न साईं, हिन पेट्रोल जो दॿो खयो आहे, उन में पाण खे बाहि निकिती, वरी पेट्रोल खे बाहि लॻी। अंदरि छा हुजे, मूं नई कमरे खे नयूं शीटूं हणायूं आहिनि, प्लास्टरिंग कराया। तव्हां कमरो ॾिसो था हली, मूं हींअर ठारायो आहे उहो। अच्छा वहीद भाई, तव्हां छा कंदा आहियो? मां इरिगेशन डिपार्टमेंट में, मीरपुर ख़ास में आहियो? मां वॾे अक्रम हिते हूंदो हुअसि मिठरावटी में, हितां खां मुंहिंजी बदिली थी आहे अक्रमवा में। अक्रमवा बदिली थी आहे, पोइ तव्हां हिते रहंदा आहियो? वाक़ियो तुंहिंजो होॾे थियो आहे? डेली आउटबेक कंदो आहियां। हीउ वाक़ियो तुंहिंजी गैर मौजूदगी में थियो आहे? मुंहिंजी गैर मौजूदगी में थियो आहे। जो टाइम कहिड़ो हो? टाइम घणो हुयो कादर? टाइम घणो थियो? 7:30 जो टाइम हो। पोइ अवां सिविल खणी विया अस्पताल? पोइ उन्हनि छा चयो उते डॉक्टर? उन्हनि पटी कढी, नुक़सान छा चेहरे खे नुक़सान थियो आहे? पूरो जिस्म सड़ी वियो? जिस्म साड़ियो, पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾिनी आहे। पेट्रोल हारे पंहिंजे पाण बाहि ॾिनी आहे? अच्छा, हिसाब सां बाहि लॻल ई मुंहिंजे भाइरनि घर दर भञी अंदरि घिड़िया आहिनि। तव्हां कमरे जी हालत त ॾिसो हली। असां कावड़ियल हुजूं, मूंखे फ़ोन कई कोटड़ी में तूफ़ान आयो आहे अॼु? हा। अच्छा, हाणे ही मुंहिंजी घरवारी जो नंबर आहे। अच्छा, हाणे मूंखे मिस कॉल ॾिनी हुई 10 लॻी 5 लॻी 33 मिंटनि ते। मूं 2 दफ़ा कॉल कई त मां कॉल लॻी न आहे। अच्छा, कोई हुजे अच्छा, घर में ॿिया माण्हू रहंदा आहिनि? में असां ॻाल्हि ई कोन्हे। अच्छा, घर में ॿिया माण्हू रहंदा आहिनि? घर में सॼो घर रहंदो आहे, मुंहिंजी वालदा, मुंहिंजी वालिद, उहे बि घर में मौजूदु हुआ? सभु मौजूदु हुया। हिन छा कयो आहे, नंढड़ी जेकी आहे मुंहिंजी भेण खे ॾिनी अथई। हा। खेस सां गॾु हिकिड़ो वॾो पुटु हुयो, उनखे धिका धिक कमरे मां ॿाहिरि कढी छॾी, चई त तूं ॿाहिरि वञ। पोइ दरवाज़ो हुन ठड़कायो पियो, तेसि ताणी हिन देरी कोन कई, हिन पंहिंजे पाण खे बाहि ॾेई छॾी। बाहि बि ॾिनी, अलाए छा कई। नओं कमरो अंदरि कमरे में सिलेंडर रखियलो? न साईं, कमरो छाजे लाइ? धमाको छाजे लाइ थियो आहे? गैस थी आहे, कमरो बंदि हूंदो। अच्छा, कमरो ही नओं ठारायो, हिन में असां शिफ्ट ई कोन थियासीं। मुंहिंजूं अलमारियूं अञा नंढे कमरे में ई पियूं आहिनि। अच्छा, हा, मां हिन में शिफ्ट ई कोन थियुसि। मूं चयो यार AC वेसी किथां को हणायूं, पोइ हलंदासीं। हुन कमरे में गर्मी आहे जाम, पोइ हलंदासीं। ऐं हू हफ़्स जे करे वञी सुती आहे हुते, उअं ई गैस अलाए जा भरिजी विया आहिनि। जीअं बाहि ॾिनी आहे तीअं कमरे धमाको ॾिनो आहे। अच्छा, ज़रूरु टीम अचे, को असांजो ॾोह हुजे, असां हर ॾोह दंड भरण लाइ तयारु आहियूं। का टेलीफोनिक रिकॉर्ड माण्हू कढाए वठे, का अनबन हुजे, का अनबन कोन्हे। अच्छा, पोइ लाश हुनजे घर छो छॾिया? पीउ जे घर? सर मां वरितो मान वेण भॻा पिया आया, वेंदासीं असां, छॾींदासीं छा? मुंहिंजा बचा खणी विया आहिनि। अच्छा, हा, ही ज़ोर करे था ॾेखारंदा, हाणे ज़ोर इंशाल्लाह असां बि ॾेखारींदासीं। हिकिड़े पासे एॾो वाक़ियो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, ऐं जेको आहे मुंहिंजी ज़ाल वरी साईं उहो खसे तव्हां साड़ी आहे यार, हद थी वई। मुंहिंजा नंढा नंढा बचा आहिनि, मां पंहिंजी ज़ाल साड़ी हुअसि। कंहिंजो? वो घर में ही हो? वो घर में गड़ी हो। पुछा कर। वो सामू ठीक है। ये जेको वाक़ियो थियो आहे, हिन में मुड़ुस जो जेको आहे, माई मुड़ुस जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो, ऐं जेका वालिद आहे उनजो बि पंहिंजो मौक़िफ़ ॿुधो। त हीउ वाक़ियो जेको थियो आहे उहो उन में मुड़ुस चवे थो त पेट्रोल लॻाए ऐं अंदरि बंदि करे पंहिंजे पाण खे हिन बाहि ॾिनी आहे या धमाको थियो आहे। हीउ गैर घर में कोन मौजूदु हो। हाणे वाक़िए जी इन्वेस्टिगेशन टाउन पुलिस शुरू करे ॾिनी आहे। हली पे वो नओं रुख इख्तियार करे वई आहे। उन में छोकिरी जो जेको वालिद साहब आहे उहो असां वटि मौजूदु आहे। उहो ॿी ॻाल्हि पियो करे। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद शरीफ। मोहम्मद शरीफ वारी ज़ात कहिड़ी आहे? सोलंगी साईं। सोलंगी। हाणे इशू छा आहे, तव्हां छा ॿुधो? इशू इहो हुयो जो बाहि भरी पे, घर वारनि रड़ियूं कयूं पे, मूंखे ॿुधायूं, ऐं दौड़ी उन सरज़मीन ते पहुतसि। छोकिरी मुंहिंजी हिननि जे कमरे जे दरवाज़े ते पई हुई, जंहिंजो मुंहुं सॼो सड़ियो पियो, हथु सड़ियो पियो। मूं हिननि खां पुछियो मुंहिंजी छोकिरी किथे? हिननि चयो छोकिरी ॿिए कमरे में छोकिरी साह खयों पे। मूं बयानु वठण जी कोशिशि कई, हिननि छोकिरी कार में विझी ही खणी निकिरी विया। मूं हुननि जा नंबर मिलाया, कोशिशि कई वठ वठां कई, हिननि नंबर सां कोन लॻा हिननि जा। उन खां पोइ इहो थियो आहे, छोकिरी खे मारे खणी आया आहिनि, मुंहिंजे दरवाज़े ते ॿाहिरि वठी आया आहिनि। हाणे मुंहिंजे भाइरनि सां विढ़नि पिया, चवंदा लाश असांखे ॾियो। मुंहिंजे भाइर हींअर पुलिस मोकिली आहे थाणे ते, मुंहिंजनि भाइरनि जी जान छॾाइनि, छोकिरी जो पोस्टमार्टम कराइनि। छोकिरी मुंहिंजी हिकिड़े पूरे घर में छो सड़ी, ॿिया घर जा भाती न हुया, 20 ॼणा घर में भाती आहिनि, नंढड़ा ॿार आहिनि, मायूं आहिनि, केरु ॿार ज़ख़्मी थिया आहिनि? कुझु बि कोन थियो साईं, ॿार घर वेठा आहिनि मोड़। छित न फाटी आहे, सिलेंडर में धमाको न थियो आहे, पाड़ेवार न ॿुधो आहे, दरवाज़ो न टुटो आहे, दरी न टुटी आहे, को नुक़सान न थियो। मुंहिंजी छोकिरी हिकिड़ी सड़ी वई। छोकिरी नालो छा आहे? शादिया नालो। और शादी कॾहिं थी हुई? शादी सर हिनखे तक़रीबन थी विया आहिनि 8 साल थी विया आहिनि या 9 साल थिया आहिनि। शादी तो कराई पाण? संग थिया आहिनि, हुननि संग घुरियो, असां संग ॾिनो। अच्छा। हा,
पोइ उन में तव्हां छा सम्झो त छा थियो आहे इहो सर माना उन में ज़ाल मुड़ुस जो पाण में 3 साल हलंदड़ हुयो अच्छा हा जेको हींअर बि ऐं कराची में हिननि जी मेमण हॉस्पिटल में हुयुसि जेको 3 महीननि ताईं उते 2 महीननि ताईं इलाजु हलियो ऐं हुयुसि छोकिरी चवंदी रही पर मूं चयो बाबा ठही वेंदो पाण में ज़ाल मुड़ुस ठही वेंदो पर हुननि जो ठा शायदि न थियो हुननि पछाड़ी जो हुननि इहो ई कमु कयो हुननि जान छॾाई पहिरीं अस्पताल में हुननि जाम वटरायो टुकरायो अच्छा हा हुननि जाम ऑपरेशन घणा ॿार आहिनि हिनखे 3 ॿार अथव सर 3 ॿार अथव 3 ॿार अच्छा पोइ हा इहे तव्हां इहो नालो छा आहे मुड़ुस जो हुन अब्दुल वहीद सर अब्दुल वहीद नालो जी हा उहो छा कंदो अब्दुल वहीद सर एजुकेशन में आहे अब्दुल इरिगेशन में जी आहे हा। तव्हांजो इहो इंतज़ाम आहे त ही मुलविस आहे हिन गॾु सर उन में ज़रूरु मुलविस आहे छोकिरी हिकिड़ी मुंहिंजी छो सड़ी घर में हिन जूं भेणूं हुयूं माउ हुई पीउ हुओ ॿिया भाइर हुआ भाइरनि जा ॿार हुया केरु न सड़ियो मुंहिंजी हिकिड़ी न्याणी कीअं सड़ी वई ऐं इन साल जो जवाबु पुछां थो पोस्टमार्टम करायो उनजी ॾिसो छा आहे मसलो मुंहिंजी मदद कयो अच्छा SHO टाउन साहिब सां मौजूदु आहे कमरान साहिब ही पहिरीं हिकिड़ो वालिद साहिबु आयो आहे 2 मौक़िफ़ अचनि पिया मुड़ुसु चए थो त जेको आहे उहो सिलेंडर धमाको थियो आहे पीउ चए थो त न हाणे तव्हां SHO इहे इतला ताज़ी मिली आहे छा इहो तव्हांखे छा इन्फॉर्मेशन पहुती आहे तेसिताईं साईं वाक़ियो छा थियो इंफॉर्मेशन पहुती त इरिगेशन में घर है हिकिड़ो इरिगेशन कॉलोनी में इरिगेशन कॉलोनी में उन में हिकिड़ो घर है उन में किचन में को सिलेंडर में को बाहि लॻी हा असां उते बरोबर पहुतासीं फायर ब्रिगेड गाॾी ऐं एम्बुलेंस पहुती त उन खां अॻु में उहो जेको आहे सो बाडी खे खणी विया हलिया हुआ अच्छा हॉस्पिटल सही जेॾी महिल हॉस्पिटल पहुतासीं त उहा छोकिरी एक्सपायर थी वई हाणे हुन में हिकिड़ी छोकिरी एक्सपायर थी आहे ऐं हुन में नंढड़ा हुनजा छोकिरी जा जेके 2 ॿार आहिनि उहे उन्हनि खे पोइ हा जुलस आहे ज़ख़्मी थिया आहिनि हल्का फुल्का ज़ख़्मी थिया आहिनि जी उहे वरी उन्हनि मोहम्मद मेडिकल में कनि था हाणे पीउ जो मौक़िफ़ वरी कंट्रोवर्शियल आहे पोइ डेड बॉडी हिन महिल किथे पयल आहे डेड बॉडी पीउ ऐं माउ वटि पीउ मां वटि मुड़ुस जे घर कोन्हे अच्छा पोइ हाणे हीउ छा थो चए पीउ जेको आयो आहे तव्हां वटि ही कानूनी कार्रवाई लाइ जेको असांजी मदद पोइ अवां छा कंदो हिते पुलिस जेकी छा हूंदी असां पहिरीं फर्स्ट बॉडी जो पोस्टमार्टम करायूं पोस्टमार्टम कराईंदो ठीकु आहे उन खां पोइ फर्दर कार्रवाई उन खां पोइ ॾिसंदासीं त इहो वाक़ई इहो हिन हिकिड़े ई ते थियो आहे या उन घर जी सिचुएशन में ॾिसंदासीं सिलेंडर वग़ैरह सॼो उन हिसाब सां ॿिया जेके जा 2 ॿार आहिनि उहे बि उन्हनि जी स्टेटमेंट वठंदासीं अच्छा ॿारनि जी स्टेटमेंट वठंदो घर जे माण्हुनि खे बि स्टेटमेंट वठंदो घर जी स्टेटमेंट वठंदासीं अच्छा जेकॾहिं अहिड़ो को बि मुलविस माण्हू निकितो या मर्डर थियो त उनजे ख़िलाफ़ बिल्कुलु कानूनी इन्वेस्टिगेशन में ख़बर पवंदी त मर्डर आहे या हादसो आहे जी जी अच्छा पर पीउ जो जेको जज़्बात ॿुधाइनि पिया त जेको आहे अहिड़ो को मामिलो ज़रूरु किथे न किथे आहे पीउ जो जज़्बा हा इहे कोन्हनि सर्वर असांखे अंदरि न पियो छॾीनि जो असां वञी पंहिंजो कढूं उन्हनि खे असांखे धिकारे ॿाहिरि कढी छॾियूं कंहिं कढियो उन्हनि जे वारसनि अच्छा हींअर जेको वाक़ियो थियो आहे इरिगेशन कॉलोनी में उन में छोकिरी जो पीउ जेको आहे मोहम्मद शरीफ़ सोलंकी जेको आहे उहो आयो आहे गॾु एडवोकेट सलमान भील साहिबु असर तव्हां केॾा शरीफ़ सोलंकी साहिबु असांखे इतला मिलियो शरीफ़ असां ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे शरीफ़ पहुतो आहे थाणे ते असां पहुता आहियूं जेको पुलिस बीठी आहे लीगल एक्शन थियणु घुरिजे जेको बि हुजे हुन खां गॾो गॾु पोस्टमार्टम थियणु घुरिजे पाण एक्टिव साम्हूं अची वेंदियूं ठीकु आहे अच्छा हीउ वाक़ियो जेको इरिगेशन कॉलोनी में थियो आहे उन टाइम जेको आहे हिते हा जेको वाक़ियो थियो आहे हुन में जेको आहे SHO ऐं जेको आहे सभई वञनि पिया इतला इहा आहे त जेको माई जेका आहे शाज़िया सोलंकी 40 सालनि जी उहा एक्सपायर थी वई आहे पहिरीं इतला इहा आहे कि सिलेंडर धमाके में थी आहे हिन वक़्तु पीउ जेको हुनजो आयो आहे छोकिरी जो उहो चवे थो त मुंहिंजी छोकिरी खे जेको आहे उहो पोस्टमार्टम करायो वञे हाणे छा मामिलो आहे कीअं मामिलो आहे पुलिस इन्वेस्टिगेशन शुरू करे छॾी आहे SHO टाउन कामन नाले पोटो सां ज़मीन ते वञी रहियो आहे हिन वक़्तु